मुफ्ती साहब सूरतुल बकरा जे इब्तिदा में अल्लाह से क़ुरान जे बारे में फरमायो आहे त ही किताब परहेज़गारनि जे लाइ हिदायत आहे। छा क़ुरान ॿियनि जे लाइ हिदायत नाहे ऐं परहेज़गारनि लाइ हिदायत हुजणु कहिड़ो कमाल आहे। इहे त अॻे ई दीनदार आहिनि। कमाल त इहो आहे जो क़ुरान आम माण्हुनि लाइ हिदायत हुजे। सही वज़ाहत फरमायो। सवाल करण वारे जो सवाल इहो आहे त सूरतुल बकरा जी ॿीं आयत में अल्लाह से फरमायो ज़ालिकल किताबु ला रैब फी, ही अज़ीम किताब आहे जंहिंमें शक जी गुंजाइश न आहे। हुदल लिल मुत्तक़ीन, इहा किताब हिदायत आहे परहेज़गारनि जे लाइ। इन आयत जे बारे में उनजो एतराज़ आहे, उनजो सवाल आहे त क़ुरान हिदायत आहे परहेज़गारनि जे लाइ, त इन में कमाल कहिड़ो आहे। जेके अॻे ई परहेज़गारनि, जेके अॻे ई दीनदारनि, उन्हनि जे लाइ क़ुरान हिदायत आहे। इन में कमाल त न आहे। कमाल इहो हुयो त हिकिड़े आम माण्हू जे लाइ बि क़ुरान हिदायत हुजे, हिकिड़े गुनाहगार जे लाइ बि क़ुरान हिदायत हुजे। इहो इन जो एतराज़। अल्लाह तबारक व तआला हिकिड़ी ॿी आयत में सूरतुल बकरा में फरमायो शहरु रमज़ान अल्लज़ी उनज़िल फ़ीहिल क़ुरआन हुदल लिन्नास, रमज़ानुल मुबारक जो महीनो जंहिंमें क़ुरान अल्लाह तबारक व तआला नाज़िल फरमायो हुदल लिन्नास, ऐं इहो क़ुरान हर इंसान जे लाइ हिदायत। अॻिते बि त आयत पढ़नि न माण्हू, पहिरीं आयत ते ब्रेक न हणो। त उन में अल्लाह साईं हुदल लिन्नास फरमायो आहे त क़ुरान हर इंसान जे लाइ हिदायत आहे। पोइ हिन आयत जो छा मतिलबु हुदल लिल मुत्तक़ीन, परहेज़गारनि जे लाइ हिदायत। इन जो मतिलबु इहो आहे त हिदायत क़ुरान हर इंसान जे लाइ आहे। कोई बि इन मां हिदायत हासिल करे सघे थो, पर फ़ाइदो उन्हनि खे थींदो आहे जेके परहेज़गार आहिनि। क़ुरान सभिनि जे लाइ अवेलेबल आहे, पर फ़ाइदो कंहिंखे थींदो जेके क़ुरान पढ़ंदा, जेके क़ुरान जे मुताबिक़ पंहिंजी ज़िंदगी गुज़ारींदा। दुनियावी एतबार सां तव्हां ॾिसो मस्जिद आहे, मस्जिद में कूलर पियो आहे, इहो पाणी सभिनि जे लाइ अवेलेबल आहे, हर को पी सघे थो। पर फ़ाइदो कंहिंखे थींदो जेके गिलास भरे पाणी पीअंदा। जंहिंजे पेट में पाणी वेंदो उन्हनि जी उञ ख़तम थींदी न, लेकिन मौजूद सभिनि जे लाइ आहे। क़ुरान भी हर इंसान जे लाइ हिदायत आहे, चाहे मुसलमान हुजे चाहे काफ़िर हुजे, पर हिदायत मिलंदी उनखे क़ुरान मां। फ़ाइदो उन्हनि खे थींदो जंहिंजे दिलि में ख़ौफ़ ख़ुदा हूंदो। बाक़ी जेके क़ुरान खे ग़लेफ़नि में वेड़े घर में रखी छॾींदा, कॾहिं खोलींदा ई न, उन्हनि खे छा हिदायत मिलंदी, उन्हनि खे कहिड़ो फ़ाइदो थींदो।